चाइना जा रंगीन पहाड़ हुजनि या नीदरलैंड जी रंगीन ज़मीन या इंडोनेशिया जा रंगीन वण ऐं ॿी दुनिया जी दिलचस्प मालूमात ऐं दिलचस्प जायूं तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारींदासीं जिन खे ॾिसी तव्हां हिकु दफ़ो हैरान ऐं परेशान ज़रूरु थींदव। सिंधी भाइरो वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त हिन वीडियो में घुमूं था दिलचस्प दुनिया। सिंधी भाइरो मुल्क मराकश जंहिंखे अंग्रेज़ी में मोरक्को चवंदा आहिनि उन जे सूबे शफ़शावन में हिकु ख़ूबसूरत शहर आबाद आहे जेको पूरी दुनिया जे सियाहनि जो फेवरेट शहर आहे। इन जी वजह हिन शहर जो पंहिंजो हिकु ख़ासि रंग आहे। हिन शहर जी हर इमारत हर घटी हर दरवाज़े खे नीरो रंग थियल आहे। पूरो शहर नीरे रंग जो नज़र ईंदो आहे। इन जे करे हिन शहर खे ब्लू सिटी बि चवंदा आहिनि। हिन ख़ासि रंग जे करे हीउ शहर तमामु ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। दोस्तों मुल्क नीदरलैंड जो शहर रोटरडैम बि पंहिंजी इमारतनि ऐं बिल्डिंगनि जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। हिन शहर जे हिकु टोन जी हर बिल्डिंग जी डिज़ाइन डॿे जी शक्ल में बणियल आहे जंहिं करे इन्हनि घरनि खे क्यूब हाउसिस बि चयो वेंदो आहे। हिन ख़ासि डिज़ाइन जे करे हीउ शहर बि तमामु ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। जेकॾहिं तव्हां समुंड जे पाणी में चिमकंदड़ तारा ॾिसो या ॿरंदड़ पाणी ॾिसो इहो केॾो न दिलकश ऐं ख़ूबसूरत मंज़र हूंदो। मुल्क मालदीव जी हिकु समुंड जो पाणी ख़ासि रोशनी छॾींदो आहे। इन जे करे ईअं लॻंदो आहे ॼण समुंड में तारा टमकी रहिया आहिनि। इन मंज़र खे सी स्टार्स ऑफ वादू आइलैंड चयो वेंदो आहे। सिंधी भाइरो आम तौर ते वण जी काठी जो रंग नासी हूंदो आहे या साओ हूंदो आहे। मुल्क इंडोनेशिया में कुझु अहिड़ा बि वण मौजूदु आहिनि जंहिंजी काठी जो रंग मिक्स आहे जंहिंखे रेनबो कलर बि चयो वेंदो आहे। हिननि वणनि खे रेनबो ट्रीज़ बि सॾियो वेंदो आहे। हिन ख़ासि रंग जे करे ही वण तमामु ख़ूबसूरत नज़र ईंदा आहिनि। दोस्तों बारिश जो पाणी असांखे नीरो या आसमानी रंग जो नज़र ईंदो आहे। जेकॾहिं साॻियो पाणी ॻाढ़ो थी वञे त असांखे ईअं लॻंदो ॼण रत जो मींहुं वसी रहियो आहे। इहो बि थी चुको आहे। सन 2001 में असांजे पड़ोसी मुल्क भारत में बारिश थी जंहिंजो रंग ॻाढ़ो हुयो जंहिंखे ॾिसी सभु माण्हू हैरान थिया। कुझु हिंदू उनखे अज़ाब बि सम्झो। ॻाढ़े रंग जे पाणी वारी इन बारिश खे ब्लड रेन सॾियो वियो मतिलबु खूनी बारिश। दोस्तों असांजी ज़मीननि में जेके फसल थींदा आहिनि उन्हनि जो रंग साओ हूंदो आहे जंहिंजे करे असांजूं ज़मीनूं बि सायूं नज़र ईंदियूं आहिनि। इहो बि हिकु ख़ूबसूरत मंज़र आहे। पर मुल्क नीदरलैंड जी ज़मीननि में हिकु गुल जो फसल थींदो आहे जंहिंखे अंग्रेज़ी में तुलिप चवंदा आहिनि। तुलिप खे उर्दू में गुलाला चवंदा आहिनि। हिन गुल जा हिक खां वधीक रंग थींदा आहिनि। जॾहिं इहो गुल ज़मीननि मां निकिरी अचे थो ज़मीनूं रंग बिरंगियूं ख़ूबसूरत थी वेंदियूं आहिनि। बहार जी मौसम में सियाह नीदरलैंड जूं ई ज़मीनूं परे परे खां घुमण ईंदा आहिनि। सिंधी भाइरो मुल्क चाइना में कुझु ख़ासि पहाड़ मौजूदु आहिनि। हीअ पहाड़ बि पंहिंजे ख़ासि रंग जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहिनि। हिननि पहाड़नि खे रेनबो माउंटेन्स ऑफ चाइना सॾियो वेंदो आहे। हिननि पहाड़नि जो मिक्स कलर आहे। हिकु कलर न अथनि जीअं आम पहाड़ जेको हूंदो आहे नासी या मेटे कलर जो हूंदो आहे पर हीअ पहाड़ रेनबो कलर जा आहिनि। मिक्स कलर अथनि। हर रंग हिननि में शामिलु आहे। हीअ पहाड़ तस्वीर में तमामु ख़ूबसूरत नज़र ईंदा आहिनि। दोस्तों ही पहाड़ ॾिसो हिन खे फ्लाई गीज़र सॾियो वेंदो आहे। हिन जी ख़ासि वजह हीअ आहे त हीअ हमेशह पाणी जा फुहारा छॾींदो रहंदो आहे चोटी मां ऐं इहो पाणी गरम आहे। थोरो सियारो हुजे या ऊन्हारो हिन जो पाणी गरम ईंदो रहंदो आहे जंहिंजे करे इन खे फ्लाई गीज़र सॾियो वेंदो आहे। सिंधी भाइरो उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आया आहिनि हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।